सांगड़ में म्यूनिसिपल कमेटी जे मुलाज़िम गैर क़ानूनी बिल पास करण खां इनकार करण ते CMO ऐं चेयरमैन राशिद इस्लाम मुग़ल ते मुबैना हमलो करे ॾिनो। म्यूनिसिपल कमेटी सांगड़ जे मुलाज़िम मुज़म्मिल निज़ामाणी चीफ म्यूनिसिपल ऑफिसर अमीर अली ज़रदारी खे 2019 जे बक़ाया बिल पास करण खां इनकार करण ते पिस्तौल कढी ऑफिस मां ॿाहिरि वञण लाइ चयो ऐं कुर्सी उछलाई हुई। ऑफिस में मौजूद माण्हुनि चेयरमैन खे बचाए वरितो ऐं जवाबदार खे पकड़े पुलिस हवाले कयो हो। चेयरमैन राशिद इस्लाम मुग़ल चयो त हमलेआवर म्यूनिसिपल कमेटी जो मुलाज़िम आहे ऐं हू चीफ म्यूनिसिपल ऑफिसर खे 2019 जो गैर क़ानूनी बिल पास कराइण लाइ बदतमीज़ी करे रहियो हो। मुंहिंजे मना करण ते मूंखे कुर्सी उछलाई हुई ऐं मूं ते पिस्तौल सां हमले जी कोशिश कई। मूंखे ऑफिस में मौजूद माण्हुनि बचाए वरितो। इतला ते बर वक़्तु पुलिस पहुची जवाबदार मुज़म्मिल निज़ामाणी खे गिरफ़्तार करे पिस्टल बरामद कयो ऐं थाणे मुंतक़िल कयो आहे। जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।